रहमान रहीम। अॼु असां टिनि शहनशाहियत वारो निज़ाम यानी 3 किंगडम ही किंगडम मुतारिफ़ कराईंदड़ हुयो इर्नेस्ट हेकल, जर्मन साइंटिस्ट हो। हिन जेको नई शहनशाहियत कहिड़ी एड कई, हिन जेको एड कयो हो उहो हो प्रोटिस्टा। हिन शहनशाहियत में हिन छा कयो त हिन हिक घरड़े वारे जानदारनि खे जुदा हिकिड़ो किंगडम ॾिनो जंहिंजो नालो हिन प्रोटिस्टा रखियो। छाकाणि त अॻ में असां पढ़ियोसीं त जेको 2 किंगडम सिस्टम हो, ॿिनि शहनशाहियत वारो निज़ाम, उन में हिकिड़ी त ॿूटा हुआ, ॿिया जानवर हुआ। उन्हनि में हिक घरड़े वारनि जे लाइ कोई बि जुदा किंगडम न हो। इन जे करे हिन छा कयो, इर्नेस्ट हेकल त जेके यूनिसेलुलर जानदार हुआ जहिड़ो बैक्टीरिया, यूग्लिना ऐं एमोइबा वग़ैरह वग़ैरह या पैरामीशियम आहे, इन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ो नओं किंगडम मुतारिफ़ करायो, उन जो नालो प्रोटिस्टा रखियो ऐं इहे सभई जानदार इन किंगडम में शामिल थी विया। हाणे नवां किंगडम 3 कहिड़ा थिया? हिकिड़ो किंगडम प्रोटिस्टा थियो, ॿियो किंगडम प्लांटी थियो ऐं टियों किंगडम एनिमलिया यानी जानदारनि वारो किंगडम थियो। टोटल 3 किंगडम मुतारिफ़ थी विया।